न्यूज़ाबाद में मज़दूर कोटा ते नौकरियुनि जा आर्डर न मिलण ख़िलाफ़ मज़दूरनि जो ट्रेनी बि न्यूज़ाबाद प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल जारी। अलामती बुख हड़ताल कैंप ते वेठल मज़दूरनि मनसूमरो मीडिया अॻियां मौक़िफ़ ॾियण दौरान अचानक बेहोश थी वियो, जंहिंखे जोश प्यारे होश में आंदो वियो। ज़िले इंतज़ामिया ख़ामोश तमाशे भलियल आहे। उन मौक़े ते मज़दूरनि फ़कीर सिकीलदो उनड़ मिर्जान जमाली मनसूमरो राइब ढोंकी अवेस काका सोहेल मिर्जत मुज़फ़र खोसो सावण राव इशफाक काका वसीम आशी फरीद काका ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 ॾींहंनि खां सख़्त गर्मीअ में निटण उस में बुख हड़ताल ते वेही पंहिंजी हक़नि लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं। जॾहिं त तक जी चूंडियल नुमाइंदनि समेत डिप्टी कमिश्नर मटियारी तोड़े ज़िले जो को बि नुमाइंदो असांखे ख़ातिरी करण लाइ न पहुतो आहे। हिननि पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी मैडम फरियाल टालपुर वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मज़दूर कोटा तहत असांखे नौकरियुनि जा आर्डर जारी करे बेरोज़गार मज़दूरनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसीउ कयो वेंदो।